औज़ुबिल्लाहिश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बेनज़ीर भुट्टो एकवीह जनवरी 1953 ईस्वी ते सिंध जे गादीअ वारे शहर कराची में ॼाई। हूअ पाकिस्तान जे अॻूणे वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी वॾी धीउ हुई। हूअ नंढपण खां सुहिणी ऐं गुलाबी रंगत वारी हुई, जंहिंजे करे खेसि ख़ानदान वारा प्यार मां पिनकी छॾींदा हुआ। हूअ ॾाढी ज़हनी नई लचणी हुई। बेनज़ीर भुट्टो शुरूआती तइलीम कराची मां कई। हूअ वधीक पढ़ण लाइ कॉमर्स जे कमर्शियल स्कूल में दाख़िल थी। हूअ अलाह तइलीम लाइ विलायत वई, जितां वॾा इम्तिहान पास कया। बेनज़ीर भुट्टो पंहिंजी पढ़ाई पूरी करे मुल्क वापसि जी साथियत में रिश्तो वरितो। साल 1988 ईस्वी जे आम चूंडनि में इस्लामी दुनिया जे पहिरीं औरत वज़ीर आज़म बणी। बेनज़ीर भुट्टो पाकिस्तान जी 2 भेरा वज़ीर आज़म थी। हिन मुल्क जे ख़ुशहालीअ लाइ वॾी जाकुड़ कई। हिन मुल्क ऐं आवाम जी भलाई लाइ तमामु घणा कम कई। बेनज़ीर भुट्टो ग़रीबनि जी मदद करे ॾाढो कयो। हूअ मुल्क ऐं आवाम जी भलाई लाइ तमामु घणा कम कई। बेनज़ीर भुट्टो ग़रीबनि जी मदद करे ॾाढी कई। हूअ मुल्क जे ग़रीब औरतुनि जे कचनि घरनि में नीठनि दुख सूर ॿुधंदी हुई। हिन औरतुनि जे भलाई जा केतिरा ई प्रोग्राम शुरू कया, जेके अञा ताईं हली रहिया आहिनि। अहिड़ी तरह हिन सॼी हयाती पंहिंजे मुल्क ऐं आवाम जी ख़िदमत कंदे गुज़ारी। बेनज़ीर भुट्टो खे 27 डिसंबर 2007 ईस्वी ते रावलपिंडी शहर कराची में शहीद कयो वियो। संदसि आख़िरी आरामगाह अबाणी क़ब्रिस्तान गढ़ी ख़ुदा बख्श दिल लारकान में आहे।